मेहरबानी। गौरसा जी खास फरमाइश आई 15,000 हिन इनाम तौर असांखे मोकिलिया, संदसि वॾे जी महिरबानी। हुन जी फरमाइश पेश ख़िदमत आहे। यार होवे लजपाल होवे अत्यारी लावण चक दर्द बदले सर मंगे अत सर देवण क्या कस ओ काफर है जड़ा यार लाके पीछे आखे सादी बस है यारी लावण ते तोड़ निभावण सकु पीर फरीद दा दस है। कौन बचपन खबर